अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बरुनि ते नज़र विझंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो तेज़ वसकारो, डीपलो में खिवण किरण सबबि 2 ॼणा फ़ौत, खुलियल आसमान हेठि वेठल बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि जा आहंज वधी विया। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि झुॾो ऐं उन जे भरपासे में सुबुह खां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। झुॾो, नौकोट, टंडो जान मोहम्मद ऐं आसपास में 2 ॾींहंनि खां बरसाति जारी आहे। बरसाति सबबि मुतासिर इलाइक़ा वधीक पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त खुलियल आसमान हेठि वेठल ॿोॾि मुतासिरनि जूं परेशानियूं वधी वियूं आहिनि। कुंडरी, मातली ऐं आसपास में पिणु बरसाति जो वसकारो थियो, जंहिं सबबि बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि जी तकलीफ़ुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। बदीन, सिजावल, केटी बंदर, कड़ियो गहवर, गोलाची, टंडो बाघो, ॾेई, मियां साहब, कंडियारो, कलोई, शेख भेरकियो, टंडो ग़ुलाम हैदर, कोट ग़ुलाम मोहम्मद, हथूंगो, चंबड़, मिसण ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसाति थी। बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि में वधीक ख़ौफ़ छाइजी वियो आहे। होॾांहुं डीपलो वेझो ॻोठ कंदड़ो में मूसो वल्द अल्ह बचायो ऐं याकूब वल्द हाशिम लुंड खिवण किरण सबबि फ़ौत थी विया। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।